नाज़रीन, आदिलपुर में नारी सां मुबैना ज़्यादती ख़िलाफ़ नारी जे वारिसनि एहतजाज कयो ऐं इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं आदलपुर थाणे अॻियां, जिते आदलपुर लॻो ॻोठ मोहम्मद जी कलोड़े जा जेके रवासी आहिनि उहे सरापा एहतजाज बढ़ियल आहिनि। अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं, वधीक जो छा चवणु आहे। नाजायज़ी कई तो मूंसां इंसाफ़ नथा करनि पुलिस वारा। असां क़ुर खणी बीठा आहियूं थिया त असां इंसाफ़ नथा करनि। पैसा खाई वठी रिश्वत खाई छॾे ॾिना अथऊं जवाबदार। असां सखर मोल ॾे हिते आया आहियूं त असां हिते बि हमिलो कयो अथऊं। मसइलो इहो आहे त मुंहिंजे साले जी घरवारी उन सां मसइलो थियो सखर में। उन जी घरवारी सां जवाबदार अली गौहर, नोमी ऐं ज़हीर उन्हनि ज़्यादती कई छोकिरी सां। उहे लॾे मां वटि हिते रहनि था मोहम्मद अली कलोड़े में, आदलपुर जी हद में। हिते जवाबदारनि कल्ह सुबुह 6 बजे हमिलो कयो आहे। उनमें हिकिड़ो जवाबदार पकिड़े पुलिस खे ॾिनो आहे। हाणे FIR बि नथी थिए। जवाबदार खे बि छॾण जे लाइ पुलिस तयारियुनि में आहे। जवाबदार छॾींदा असां सां वरी ज़ुल्म थींदो, वरी हमिलो थींदो। पुलिस असांजी मदद न कई आहे, FIR नथी करे पुलिस। अली जी घरवारीअ सां हुते नाजाइज़ी कई आहे। अली गौहर खणी ज़हीर शेख, अली गौहर चनो हिते आया आहियूं मोहम्मद अली खान कलोड़े जे ॻोठ में लॾे त हिते बि जवाबदारनि में माना हिकिड़ो पकिड़े आया आहियूं। हिते अची हमिलो कयूं असां ते, धमकियूं ॾियणु मारणु। असांजो पुलिस कुझु बि नथी करे पई। ऐं आदलपुर थाणे ते मुक़ररु थियल नायल पुलिस एहलकारनि ऐं SHO आदलपुर खे हटाए सदर ईमानदार एहलकार मुक़ररु कया वञनि। असांखे ताफ़ इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन मोहम्मद जी सां कोलाची सां गॾु माजिद अली कलवड़, टाइम न्यूज़, आदलपुर।